अवल अला वलीम आला आलम जो धणी अवल अला वलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा आहे सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो तू हबीब तू तबीब तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानिब मुझे जीअ में आज़ार जा अनवा साहिब ॾिज शफ़ा मिया मरीज़नि खे जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे जिनी सुख न आहे को चारण से चइजन जिनी सुख न आहे को चारण से चइजन रुञ राह पुछनि कुल्हनि मथे कीनरा सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे अदियूं हुजनि भेनरूं हुजनि नंढड़ा बालकड़ा हुजनि काका हुजनि नाना हुजनि ॾाॾा हुजनि जेके बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे राम राधा में भलीकार हुजे सो अॼु आचर जो ॾींहुं हुजे जेके ऑफिसुनि खे वेंदा हुजनि पूरो हफ़्तो उन्हनि खे त मोकल हुजे त अॼु घर जा कम हुजनि पोइ आचर जे ॾींहुं बालक जेके हुजनि स्कूल जी मोकल कनि पर उन्हनि जूं जेके मोकलूं हुजनि त पोइ छंछरु आचर पूरो ई हफ़्तो हिननि खे मोकल हुजे पर जेके आचर जी मोकल वारा हुजनि उहे हाणे निंड मां थिया हुजनि त सभिनी खे भलीकार हुजे ऐं सुबुह सुबुह सां उथी माण्हू नेरनि ज़रूरु करे ऐं ख़ाली पेट जेको माण्हू निकिरी पए कमकार वञे त पोइ उन में सिहत उहा न रहंदी हुजे त सुबुह जो माण्हू नेरनि करे केॾे कमकार सांगे महिनत मज़दूरी ते माण्हू निकिरी पवंदो हुजे त पोइ कमकार बि सुहिणे नमूने माण्हू करे वठंदो हुजे ज़हन तौर बि माण्हू मज़बूत हुजे सहूरत तौर मज़बूत हुजे माण्हू त पोइ हुनखे सॼो ॾींहुं जेको तबियत में आहे न उहा बहितरी रहंदी हुजे पर जे न हुजे त पोइ सॼो ॾींहुं तबियत में उहो मज़ो न हुजे उहो कमकार में उहो माण्हू जी दिलि न लॻंदी हुजे त इन जे करे पहिरियां त निंड पूरी कंदा हुजो पोइ सुबुह जो उथी नेरनि करे पोइ पंहिंजे कम सांगे पंहिंजे सफ़र ॾे पोइ बिठाई साईं चयो त हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं पोइ अवां पंहिंजे मंज़िल ॾांहुं वेंदा हुजो जिते जिते अवां जो कमु आहे जंहिं सोच सां जंहिं ऑफिस में जंहिं आधार जंहिं मंज़िल ॾांहुं अवां वेंदा हुजो त मालिक साईं उन में अवां जी कामयाबी कंदो हुजे ज़रूरु ऐं जेको महिनत कस माण्हू हुजे उहो त हर ॾींहुं मालिक साईं जे ॿाझारे नाले सां पंहिंजे कम जी शुरूआति कंदो हुजे त उन में ॾाढो सुहिणे नमूने बहितरी ईंदी हुजे ऐं उनजी दिलि उनजो ज़हन ॿई मुतमैन हुजनि त आउं कुझु न कुझु कयां इन में बरकत ॾियण वारो उहो मुंहिंजो मालिक साईं हुजे सो असां अची विया आहियूं मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अवां सब्सक्राइब कंदा हुजो लाइक बि कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उनखे बेल आइकन बि कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी पोइ लाॾा लोक गीत या राम राधा जो ही चटपटो प्रोग्राम उहो अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते हाणे उन सां गॾो गॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे उन पेज खे बि अवां ॾिसंदा हुजो उनखे फॉलो करे छॾींदा हुजो उन में जेके शयूं हुजनि उते जेके क्लिप पिया हुजनि जेके गाना हुजनि ड्रामनि जा क्लिप हुजनि राम राधा लाइव हुजे उते वञी अवां लिखंदा हुजो सुबुह मेहरान हुजे उन ते अवां लिखंदा हुजो कहिड़े शहर खां ॾिसंदा हुजो प्रोग्राम में अवां केतिरा दफ़ा शामिलु थिया हुजो शरीक थिया हुजो त इहा बि हिकिड़ी हिक ॿिए सां जेको राब्तो हुजे जुड़ियल हुजे जीअं अॼुकल्ह चयो त हींअर लाइट जो तमामु घणो बहिरान हुजे असां इहो प्रोग्राम फेसबुक ते ॾिसी वठंदा हुजूं सो फेसबुक ते ॾिसंदा बि हुजो उनखे हर माण्हू जे हथ में हुजे पोइ उहो किथे बि वेठो हुजे बनी ॿारे ते हुजे ॿेड़ी ते हुजे या सफ़र में हुजे किथे बि हुजे पर माण्हू जे हथ में इहो चट मोबाइल हुजे उन में माण्हू जेको हुजे हर रंग ॾिसी सघंदो हुजे हर वक़्तु सो इन सां गॾो गॾु पूरी जेका टीम हुजे उहा कोशिशि कंदी हुजे त हर ॾींहुं हर जेको हफ़्तो हुजे हफ़्ते जा जेके ॿ ॾींहं हुजनि उनखे ख़ूबसूरत कीअं बणाईंदा हुजूं फोन कॉल वसीले अवां शरीक थींदा हुजो शामिल थींदा हुजो असांजो नंबर हलंदो हुजे उन ते फोन कॉल कंदा हुजो रामू ऐं राधा हर छंछरु आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर हुजनि सो बाक़ी ॿियो सभु ख़ैर हुजे दुनिया जा ॾुख ॿुधी करे त माण्हू सॼो ॾींहुं जेको हुजे त उहो परेशान रहंदो हुजे परेशान रहंदो हुजे पर दुनिया जा हिकिड़ा माण्हू उहे हुजनि जेके अवां जे रस्ते में अवां जे दग में कुझु न कुझु रोक वारो कमु कंदा हुजनि
पर अव्हां जो कमु हुजे मंज़िल ॾांहुं वञणु पोइ हुन मंज़िल ॾांहुं वेंदे वेंदे अव्हांखे जेको बहितर लॻे अव्हां उहो रस्तो वठंदा हुजो पर दुनिया में चवंदा हुजनि अदा माण्हू छा चवंदा हुजनि जे अव्हां पंहिंजे कम वसीले सुठे कम आधार सुठी मंज़िल ॾांहुं वेंदा हुजो त पोइ अव्हां कंहिंजी बि परवाह न कंदा हुजो अव्हां पंहिंजे दग सां हुजो ऐं सही तरीक़े सां हुजो। छॾे ॾींदा हुजो ज़मानो छा कंदो हुजे हा रमण इहा ॻाल्हि हुजे की न हुजे तव्हां पंहिंजे कम ॾे पंहिंजी रम्ज़ ॾे पंहिंजी मंज़िल ॾे रवां धवां सो ईअं ई हुजे जे अव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुशि हुजो बाक़ी रामले जे ज़िंदगीअ में कंडा हुजनि माना रोक हुजे मथियो खाइणो हुजे उहो उनखे तव्हां छॾे ॾींदा हुजो। वरी राति धुल के कंडा हुजनि ऐं रोकूं हुजनि जंजीरूं लॻल हुजनि लोढ़ा फिरियल हुजनि हाणे तूं बि ॻाल्हि अहिड़ी करे छॾींदो हुजे न सुबुह सुबुह ॿिए जे मथे में लॻंदो हुजे। ॾिसो त केॾो माना थोरो सब्र हुजे त इहा ॻाल्हि पुछंदी हुजे त रामला इहा ॻाल्हि कीअं कई हुजे कहिड़ी ॻाल्हि कीअं कई हुजे जंहिं ते वरी इहो पूरो वरी सबक़ु पढ़ियो हुजे मुंहिंजो त इहो सबक़ु हुजे जेको मां तोखे यादि कराईंदी हुजां अहिड़ो त यादि करे छॾियो हुजे सबक़ु त माना पढ़णी आहे त पूरी पटी पढ़ी रामले खे ॿुधाए सॼी पटी यादि हुजे हाणे तोखे बि इहा पटी यादि करणी पवंदी हुजे या तुंहिंजे कम ईंदी हुजे ॿियो हाणे तूं कहिड़े कम जो हुजी ॿियो छा हुजे हल पोइ छा बाक़ी कम जो कम जो न हुजे कम जो हुजे हल पोइ ज़िंदगी में ईअं मूंखे गॾी हलंदी उतंदी हुजे हाणे बसि चवंदा न हुजनि हिकिड़ा मगज खां लॻो हुजे पोइ निभाऊं हल निभाए वारो गाॾी धिक धिका हुजे पोइ हाणे जिते हलंदी हुजे हाणे गाॾी तोखां कोन धिक बि हुजे हाणे तूं लठड़ीअ ते हलंदी हुजे बाक़ी गाॾड़ी त तोखां कोन धिक बि हुजे बाक़ी मूंखे बि तूं घुमाईंदो फिराईंदो हुजे ज़माने खे भला चाहे ज़मानो ई त ज़ालिमा ज़मानो हेॾे वरी ज़मानो हुजे छा माना ज़मानो हीअं हुजे हीअं हीअं हुजे ज़मानो हीअं छा लुॾंदो ईंदो घुमंदो हेॾे डायरेक्ट जेको हुजे ज़मानो माना ॻाल्हि ज़माने में न हुजे ज़माने में पंहिंजे घर जो भाती हुजे उनखे माण्हू ईअं न कंदो दादा ज़माने सॼे में इहो ई हुजे जेको सॼो ज़माने जग जहान में असां ॿई गॾु हुजूं चवंदो हुजे न बसि खणी मिटी जो पिनोड़ो मथे में आयो हुजे अकुल त अलाए किथे वियो हुजे साले बसि हा ॿियो अकुल न हुजे बाक़ी एतिरा वरी जेके हुजनि इहे हला हुजूं बसि ॿियो हुजे बसि जीअं बराड़ी में लाइट वञे जा लाइट अचण नालो ई न करे न तो अकुल भई जिते किथे लॻी पई हुजे रगो नालो बरहाड़ी जो हुजे लाइट त पोइ बरहाड़ियूं जिते किथे लाइट जो हुजे बसि लाइट हुजे न हुजे तुआरी तार उहे निकिती पई हुजे 12 महीना बसि ॻाल्हि पंहिंजी ओढ़ी वञी कंदी हुजे जेका पोइ खणी तूं ई सम्झाईंदो हुजे राधुल हिते वेहंदी हुजे तूं खणी बाउंड लिखंदो हुजे हाणे सफ़ो मूंखे सम्झाईंदो हुजे हाणे हिनखे हाणे अॼु अकुल आयो हुजे त रामलो मूंखे सम्झाईंदो हुजे इहो बि शुक्र इहो बि शुक्र हुजे जो इहो तोखे सम्झाई हुजे इहो शुक्र कंदो हुजे राधुल तुंहिंजे अकुल ते न हलंदी हुजे बाक़ी जा हा पंहिंजे अकुल सां हलंदी हुजे हा पोइ ॾिस पंहिंजे अकुल ते मार्ग कोन घर में ठाहे छॾिया हुजनि घर में मारंग ठाहे छॾिया हुजनि बाक़ी तोखे त बणाए रखो हुजे न हा मूंखे बणाए वण ते चाढ़े रखो तेल फुलेल पटका तुरल ॿधा पिया हुजनि इस्त्री थियल कपिड़ा लटा मुसाग वरी केॾे आणंदे तूं एतिरो कोन कंदी हुजे असां पाण इस्त्री लॻा पिया हुजूं हमेशा जहिड़ो हाल हुजे इस्त्री लॻा पिया हुजूं तयार लॻा पिया हुजूं हा तयार लॻा हुजे जो हेड़ा वरे है तो था गुजारा हुजन हां दुआ कंदो हो जांदी हली न सगंदी हुजे पाड़े वारन खे बारला दुआ कंदा हुजो आस्ते आस्ते हलंदी हुजे हिन जे बाहन में वो सत न हुजे लोलो हणन जो अटंदी हुजे खाब न ॾिसंदो हुजे बिल्ली जे खाब में सदे छिछड़ा हुजन तो घर कोई हो जा राधलार खट ते वेंदी हुजे पो बस रामण जी मर्जी हुजे जेॾा वारी दो हुजा तॾा वरती हुजे भुलल हुजे Oh no, madam, no. You are wrong. You your system is out.
उहो छा हुजे? माना तुवारो ज़हनी सिस्टम जेको हुजे उहो हींअर सही कमु न कंदो। हा तुंहिंजो त सही हुजे न। हा सिस्टम मुंहिंजो हिते ऑफ लॻो पियो हुजे। हा तूं हाणे ॻाल्हि अहिड़ी कंदी हुजी त हाणे रामलो इहो ई सोचींदी हुजे मां खट ते वेंदे पोइ रामलो पंहिंजे मर्ज़ी त उहो पोइ बि इहो घर में वेठो हुजां हींअर बि मथो पिटे त घर में त तोखे निभाग हुजे तॾहिं वेठो हुजे। निभाग न हुजे। रामला मूंखे घर में न अकेली हुजां इन करे बापू वारा छॾे हुजां घर में उते घणो हे लॻो पियो हुजे हिते रामला तोखां बग़ैर मूंखे घर में मूं सम्झो को वॾो असुल रामले जो ख़्याल जो मूंखे कहिड़ो ॿेड़ीअ ॿुड़ी हिते घर में विहारे ॿेड़ी ॿुॾंदी हुजे पोइ विहारे कुकड़ जहिड़ो करे छॾियो पाणी लॻो पियो हुजे ॿेड़ी त वाक़ई माण्हू जी ॿुॾी वेंदी हुजे हे दुआ न कंदो हुजे। सो इहो मौसम हाणे त असांखे खारे में विहारे छॾियो हाणे ॿाहिरि वञूं त ॿाहिरि हुई हुजी अॻे बि खारे मां मुंहुं उथारे हो मथे कयो हुजे जग जहिड़ो थियो हुजी। जग जहिड़ो थियो हुजे ज़माने सां बीठो हुजी। ज़माने सां ॿियो बाक़ी छा हुजे? मूं वरी ज़माने खां किथां हे ज़मानो सॼो तोखे ॾिसंदो हुजे। ज़मानो खिलंदो हुजे त कहिड़ो खणी नड़ मथे में खिलंदो न हुजे। हा चवंदा हुजे न हाणे रामण जग जहिड़ो थियो हुजे। जग जहिड़ो ॿियो माना तूं आजी पोइ जग जहिड़ो शादी न थियल हुजे त बसि हो चवंदा न हुजनि बसि हल मस्त लॻो पियो हुजे सॼो ॾींहुं चवंदा मस्त लॻो पियो हुजे ईअं हलंदो हुजे न 6 जी न 8 जी न 12 जी ईअं हलंदो हुजे हलंदो हुजे त पोइ बापू खे मिंथ मेड़ छोकिरी हुजे हे हथ जोड़ी करी हुजे पैर बिनती करी छो हुजे। इंसान हुजे गलती त इंसान खां थींदी हुजे पोइ सॼी उमिरि पछतावा थी हुजे मथे में हणो हुजे पोइ पछतावा में ॿियो हलंदो हुजे पोइ बसि चवंदा हुजे दादा हाणे पोइ सुबुह सुबुह मुंहिंजे मगज में एतिरो साह न हुजे कि फसरी खे वरितो हुजे पोइ चवंदा हुजनि बसि अब जॾी ऐं जंटर हल रामला पियो पीअंदो हुजे पियो छिकींदो हुजे पोइ वरी चंद्र वारी कार हुजे इहा मोहबत जो गाॾो हुजे चंद्र पियो रामला धिकींदो हुजे। हाणे ॻाल्हि करी हुजे हाणे अकेलो रामलो मोहबत जी ॻाल्हि जेका हुजे न इहा हाणे चङी ॻाल्हि कई रामलो अकेले सिर धिकींदो हुजे बसि ॻाल्हि मोहबत जो गाॾो हुजे न हा शोभा कुल्फत न हुजे हिन में सो कुल्फत कठी करण खां मोहबत जी हिकु सिट चङी आहे सो सिट जेका मोहबत वारी ॻाल्हि हुजे उहा रखण बि ज़रूरी आहे पर हाणे इहो सबक़ु वरी हेॾे 8 ॾींहं ॾियणो पए 8 जा साल ॾिनो हुजे पोइ बि ॻाल्हि साॻी हुजे पर हाणे प्रोग्राम जे शुरूआत में हलंदा हुजूं को अॼु वाई का अहिड़ी ॿुधंदा हुजूं जो वञी थींदा राहत ज़मानो त ॾुखनि में भरो पियो हुजे पोइ हवाई भला जेको हुजे कुझु दिलि ते ठार ॾींदी हा सो वाई हुजे लतीफ़ साईं जी वाग धणी तुंहिंजे वस आऊं का पाण वहीणी आहियां वाग धणी तुंहिंजे हुजो हवा उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं सभई जेके ॾिसंदड़ हुजनि जिते जिते वेठा हुजनि पंहिंजे रंग में पंहिंजे अंदाज़ में ऐं जेके मालवंद माण्हू हुजनि हारी नारी मज़दूर जेके बि हुजनि उहे जेके जिते हुजो अव्हां ख़ुशि हुजो अव्हां जूं त 12 महीना मोकलूं जेके हुजनि उहे बंदि हुजनि मज़दूर माण्हूअ जी मोकल हुजनि सफ़ा बंदि माना हुनखे हर ॾींहुं हर करणो पए पाणी वहणो पए ज़मीन जो ख़्यालु रखणो पए वण टिण ॿूटे जो ख़्यालु रखणो पए असांजी बि मोकल बंदि असांजी बि मोकल बंदि तूं हाणे मूंखे मोकल घरां खां ॿाहिरि कोन छॾींदी मुंहिंजी मोकल बंदि हुजे अरे आचर जो ॾींहुं हुजे तॾहिं बसि हिते बीठा हुजूं माना मोकल बंदि हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े सर गादा अदा राणो चंदा पियो अर्ज़ु कया मेहरान यूनिवर्सिटी जाम शोरो खां रामण कहिड़ा हाल अथई राधा खे सभिनी खे सलाम अलैकुम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली मदद अदा तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो असां बेइंतिहा ख़ुशि हुजूं तव्हांजो प्रोग्राम ॾिसी त रहंदो ई बहितरीन मिज़ाज थी वियो आचर जी ॾाढो इंजॉय पिया कयूं तव्हांजो प्रोग्राम ॾिसी
वाह वाह अचर जे ॾींहुं अव्हां जो सुठो गुज़रंदो हुजे माना पोइ असांजो सम्झ त माना असां ख़ुशि क़िस्मत हुजूं। पर रामायण वारी हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे ॾाढी वणी त हे सॼो ज़मानो हिते ई हुजे जेको राधा खे चए पियो न हक़ीक़त में इहो हिते ई हुजे। हा न बा घर में हाणे जनानी माना ॿाहिरां सां जमानो घुमी घर अचूं हिन जो मुंहुं किनो सम्झ असां जमानो ई न ॾिठो हुजे। अदाए मुंहुं किनो हुजे मुंहुं भलो अथसि ईअं कोन्हे राधा जो मुंहुं भलो मिसाल मिसाल ॾिनो त जनानीअ जो इहो जेको अंग्रेजीअ में मूड चवनि ख़राबु हुजे। बिल्कुलु 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 सोन बिल्कुलु अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। सुखियाणो जे करे को अहिड़ो को सुहिणो अंदाज़ में को सॉन्ग थी वञे त तव्हांजी महिरबानी थींदी। हा ज़रूरु ज़रूरु सुठी हाज़िर ज़रूरु। ॿियो ॿुधाईंदा हुजो ख़ैर हुजे। ॿियो ख़ैर हुजे सॼी फैमिली मुंहिंजो तव्हांजो प्रोग्राम ॾिसे पियो मुंहिंजा बच्चा तव्हांजो प्रोग्राम ॾिसनि पिया तव्हांजो प्रोग्राम ॾिसण वटि आहे। सॼी फैमिली खे राम राधा जा सलाम ॾींदा हुजो। सॼी फैमिली तव्हांखे वालेकुम सलाम थी करे सॼी फैमिली तव्हांखे सलाम थी चए। जाम शोर जी मौसम कीअं हुजे दादा जाम शोर जी मौसम जाम शोर जे मौसम जे हैदराबाद जाम शोर हिकु लॻो पियो बहितरीन मौसम लॻी पई आहे। अब हाल ई त चवंदा जाम शोर जूं थधड़ियूं हवाऊं पर अहिड़ियूं गरम लॻियूं हुजनि जो जग ज़रे घटि पासो कढियो हुजे। हा अहिड़ियूं गरम हवाऊं हुजनि ये पत्थर बिल्कुलु बिल्कुुलु सो हाणे थधड़ियूं हवाऊं अलाए काॾे वयूं उहे माण्हू ई अलाए काॾे हलिया विया। जाम शोर खे नज़र लॻी वई आहे जाम शोर खे नज़र लॻी वई आहे। नज़र न लॻण खपंदी हुजेसि इल्म अदब ॾाप जो सौर जो इहो सर हुजे जाम सोरो इनखे मोहबत जीअं माणणु खपंदो हुजे। जाम शोरो हाणी चए थो जाम शोरो जान थोरो। न न ईअं कीअं हुजे बाबा पंहिंजी जेका रहणी करणी हुजे दर्स गाहूं इहे सभु हिते हुजनि ख़ुशि नसीब हुजऊं ख़ुशि नसीब हुजऊं। बाक़ी ॾिसो न ॾाढी तव्हांजी बहितरीन ॻाल्हि हिते दुनिया जा ॿार दस गांव अचनि था दुनिया पूरी हिते इल्म थी हासिल करे असां वटि। बाक़ी रही ॻाल्हि त असांखे ॾुख जहिड़ो इहो ॻाल्हि आहे त असांखे जाम शोर दिलचस्पी घटि पिया वठनि। बसि वॾी महिरबानी हुजे लख थोरा वञा असां जेके पढ़ा लिखा माण्हू हुजनि सहुर उन्हनि वटि हुजे उहे संभालींदा हुजनि असां हिकिड़ा तरा ॾॾ हिन में फाथा पिया जो ज़माने जी कहिड़ी ॻाल्हि करूं। बार बार ॿई हथ खणी हेॾे चवंदो हुजां तरियो ॾॾ मूंखे अकुल न हुजे छा हिन में फाथा पिया हुजूं मूं त हिन फाथा पिया हुजूं राधुल जो विनती हुजे न ख़बर पोइ पवंदी हुजे पंहिंजे माइटनि इहे ख्वाब न ॾिसंदो हुजे वठ मां ज़रे घटि रोअण जहिड़ो थी वियो हुजां राधुली त तूं वेंदी हुजे ईअं ॿुधाए वेंदी हुजे पाण चयो हुजे दिलि सां चयो सुबुह सां चयो हुजे मां सोचां मां चयो हाणे मूं चयो राधुली केॾी ॾाही हुजे ॿुधाए सुणाए पोइ वेंदी हुजे रामला मां वेंदी हुजां भला पोइ हिन लाइ मां ॿ खणी लुड़क हारींदो हुजां त राधुली तूं वेंदी हुजे पोइ वरी खिलंदो हुजां हा वई हुजे माइटनि में जॾहिं ज़ोर सां हणंदी हुजे ज़ोर सां हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा केरु कहिड़े शहर खां सुल्ताना हैदराबाद खां अदी ठीक हुजो चङियूं भलियूं हा तव्हां ठीकु आहे राधा बि ठीकु आहे हा बिल्कुलु ख़ैर लॻो पियो हुजे अदी तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो ख़ैर आहे सभु ठीकु हूंदो आहे अगरि तव्हांजो प्रोग्राम ॾाढो भलो हूंदो आहे मां ॾिसंदी आहियां रोज़ाना सिर्फ़ु तव्हां ॾिसंदा हुजो ॿिया घर वारा न ॾिसंदा हुजनि सभु ॾिसंदा आहिनि सभु ॾिसंदा हा पोइ सभिनी खे सलाम बि ॾींदा हुजो असांजा वालेकुम सलाम वालेकुम सलाम ॿियो सभु ख़ैर हुजे अदी ख़ासि करे जेके शाह जा बेट चवंदो आहे असां रामू मूंखे ॾाढा वणंदा आहिनि वाह वाह शाह जा बेत शाह खे त पढ़णु खपंदो हुजे वरी वरी अव्हां बि पढ़ंदियूं हुजो सो साग जी मां बेत ॿुधायांव हिकिड़ो ॾह ॿुधायो मूंखे ख़ुशी थींदी हुजे वगर कयो वतन
पेट न छिननि पाण में हाय। पसो पखी अड़नि माण्हू हमेठि खणो। वाह माना केॾी न सुहिणी सम्झाणी हुजे त पखी ॾिसो वग़ैरह कयो आहे त न असां वटि हर माण्हू छिॼण जी कंदो हुजे छिनण जी कंदो हुजे परे थींदो। अॼुकल्ह त सभु छिजण जी था कनि ॻंढण जी कोई कोन थो करे। आहे पोइ इन जे करे त लतीफ़ साईं ॾिसो न केॾो असांखे सम्झायो आहे सुहिणे नमूने हर ॾींहुं असां पखी पखण ॾिसूं गॾिया वतन गॾु चुगंदा हुजनि आख़िर पंहिंजे में सभु को विहंदो हुजे। मां इहो अदी वॾी ॾाढो भलो आहे ॾाढो सुठो ॾाढो सुठे नमूने सां अदी राधा बि ॾाढो सुठो ॻाल्हाईंदी आहे। जी जी वॾी महिरबानी हुजे दी। ये तव्हां जूं मोहबत हुजनि जो राम राधा खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो साराईंदा हुजो ये अवां सभिनीनि जा कुर्ब हुजनि अवां हुजो त ये राम राधा बि हुजनि अवां पसंदि कंदा हुजो माना असां गंज कमायो हुजे इहो असांजो एवार्ड हुजे छा गुम थियो हुजे। गंज केॾां कमायो हुजे अंधी चांहि जा पैसा बि कोन हुजनि यार गंज कमायो हुजे किथां कमायो हुजे सगे जो सगो मोगो मटर माना माण्हू असांखे मूंखे मोगो त करे छॾियो हुजे तोखे मोकरो हुजे मोगो करे पालन कयो हुजे तुंहिंजे करे मोगो थियो हुजां मुंहिंजे करे थियो जडड़ी हा हा तुंहिंजे अॼु वरी चवंदी हुजां कहिड़ो कमु थींदो हुजे जो यादि कंदो हुजे छठी जो खीर ओ छो लठियूं जो हणंदी हुजे राधली जडड़ी राधली अॼु सवेर अहिड़ी ॻाल्हि कई हुजे मूंखे ज़रे घटि ॾुख थी पियो हुजे सच में तोखे ॾुख थी पियो ज़रे घटि ॾुख थियो हुजे पर राधुल बि ईअं कोन विधी हुजे गाए वॼाए मूं पाण सां गॾु तोखे मूं चयो राधली गाए वॼाए वेंदी हुजे गाए वॼाए हा मूं चयो ॿुधाए गाए वॼाए पोइ वेंदी हुजे हलो कलाम ॾांहुं वेंदो सो अधे वरी हाणे चयो हुजे त को भलो को सूफ़ी को कलाम आहे सो हल वक़्तु गुज़री वेंदो हुजे माण्हू खे कल्ह पोइ पवंदी हुजे क़दुरु पोइ थींदो हुजे ॻाल्हि रहंदी हुजे के माण्हू सच पुछो त मूंखे मल पहलवाननि जो हाणे उहा मल बि न रही हुजे पर ॻाल्हि कंदो हुजां हाणे उहे रांदियूं असां वटां सिंध मां वयूं हेॾा जे राधुल चए असां हलूं माना जे राधुल चए मां हलां हुजे पर हुन में सच हुजणु खपे उहा ईमानदारी उहा सचाई हुजे इन जे करे सोचंदा त मेलो रंग रतो छॾिजे मेलो मतो छॾिजे आहे सो मल पहलवान बि इहे कंदा मूंखे ॻाल्हि सुठी त जेके पहिरें नंबर में अची ऐं मल छॾे वेंदा हुजनि छॾे छो वेंदा हुजनि पहिरें नंबर में सुभाणे मथां को धकु खाई हुजे माण्हू ॻाल्हि ख़राबु थींदी हुजे उहा हाणे धक वेठो खाए हाणे धक खाईंदो हुजे ऐं ईअं ॾिठो बि हुजे सिखण लाइ माण्हू खे चवंदा हुजनि त इल्मु त तव्हां पिराईंदा हुजो पर ज़िंदगीअ खे सिखणु सम्झण बि वॾो कमाल हुजे सो ॻाल्हि आई हुजे शाज़िया ख़ुश्क ते त हीअं पंहिंजो रंग हीअं पंहिंजो मेलो हीअं मतो हीअं छॾे जॾहिं हीअं पंहिंजे रंग ऐं पंहिंजी हिकिड़े अलॻि ज़िंदगीअ ॾांहुं वई हुजे पर हुनजी हिकिड़ी शइ कमाल हुजे जेका रूह सां मूंखे लॻंदी हुजे त तन बि बोले अलाह अलाह मन बि बोले अलाह अलाह सो इहो ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ही छा हुजे ही कीअं करो हुजे कंदो हुजे छा आहे हे कीअं कंदो हुजे तोखे ठूंठ लॻी हुजे करे त ॾेखारींदो हुजे इहा सॼी ज़िंदगी करतब त ॾिठा हुजे त रामलो कम कंदो रामलो तारुन ते हले सेकलू हलाए छत्रियूं हलाए करतब कंदो हुजे हेलो हेलो वालेकुम सलाम केर अदा कहिड़े शहर खां शमसदीन मल्ला खान वाला
छा हाल हुजे साईं? ठीकु हुजो? चङा भला? अलहमदुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर, सभु मां ख़ैर। 2 हफ़्ता तव्हांखे चयो आहे, तव्हां मुंहिंजो कलाम न वॼायो आहे शेख अयाज़ जी काफ़ी। अदा उहो बिल्कुलु, पर हाणे सफ़ी फ़कीर जे आवाज़ में न हुजे। हाणे सफ़ी फ़कीर कॾहिं अचे त हुनखे रिकॉर्ड करूं असां। उहो कान्हे कलाम? उहो हुजे हा तव्हांखे बिल्कुलु ॿुधाईंदा हुजूं हा। ईअं थी सघंदो हुजे को? वॾी महिरबानी हुजे, लख थोरा। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, दुआनि में यादि रखंदा हुजो। छो हाणे हिकिड़ो इहो बि हुजे त साॻे शाइर जा केतिरनि ई रागिन कलाम ॻाया हुजनि, माण्हू ॾिसंदो हुजे, ॿुधंदो हुजे, ॿियनि रागिन खे ॿुधण बि पसंदि कंदा हुजो। ॿिया रागी नओं कलाम, नई शाइरी, नए अंदाज़ में थोरो हितां खां हीअं, थोरो हीअं खुली करे हीअं ज़माने खे हिनखे ॾिसणु खपंदो हुजे। शाइरी त साॻी ॾह, पोइ शेख अयाज़ जी शाइरी जेका हुजे केतिरनि ई रागिन ॻाई हुजे, सुहिणे नमूने ॻाई हुजे, सुहिणे अंदाज़ में ॻाई हुजे। कॾहिं वरी कंहिंखे वारो ॾिबो हुजे, कॾहिं कंहिंखे ॾिबो हुजे। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? अदा हैदर भट्टी ॻाल्हाईंदो हुजे, ख़ुदाबाद खां। छा हाल हुजे? अदा ठीकु हुजो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां सुठे लॻे, सभु ख़ैर हुजनि। अॼु तव्हांजा कहिड़ा हाल हुजनि? ख़ैर लॻो पियो हुजे। अदा तव्हां ख़ुशि हुजो, चाकू हुजो, चङा भला हुजो। अल्हम्दुलिल्लाह, सभु ख़ैर हुजे। तव्हां ख़ुशि हुजो? ख़ैर लॻो पियो हुजे। ॿियो को हाल अहिवाल ॾींदो हुजे? अदा अॼुकल्ह छा कंदो हुजे? अॼु हाणे असां कल्ह खां बसरनि जो रोंबो हणंदा हुजो, बसर हणूं था अॼु। हा, माना हाणे तयारी कंदो हुजे। न न, बसि ॾिज अची वियो हुजे, कल्ह खां रोंबो हणंदा आहियूं। कल्ह शाम जो भरियोसीं, अॼु सुबुह में घणा मुंहिंजे बिरादरी जा माण्हू आया हणण जा। वाह 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 वाह, माना वॾो मसरूफ़ लॻो पियो हुजे। यार वाक़ई अदा हैदर वॾो मसरूफ़ हुजे, वॾी महिरबानी। एॾे क़ीमती टेम मां टेम कढी असांखे फोनड़ी कंदो हुजे। तव्हां सां 32 ट्रिलियन भाउ भेण जेको लेखो न आहे न। हल सालनि खां अञा सालनि खां इहे 32 हुजनि। वधाए छॾियो हुजे यार, माना सालनि खां अञा 32 हंधि बीठो हुजे। चवंदा हुजनि अदा 5 साल पहिरें 32 में हुजे, अञा बि एतिरे में हुजे। मां ज्यादा आवाज़ हुजनि 32 जा 40 100 दिलियूं हुजनि आवाज़, ईअं चवंदो हुजे। तूं हिसाब में बि मूं वांगुरु जॾो हुजे, हिसाब करण में यादि कंदो हुजे। वॾी महिरबानी, क़ीमती टेम मां टेम कढियो हुजे। दादा वॾी महिरबानी, वॾी महिरबानी लख। असांखे हर पोइ चयो त हुजे त टेम दंद छो कढंदी हुजे? दंद कढंदी हुजे मास्टर जी भलो हुजे माण्हू। मज़ा त ॻाल्हि करे, हर वक़्तु माण्हू खिलंदो हुजे, मुस्कुराईंदो हुजे। या त पहिरियां ॻाल्हि करे माण्हू, हाणे ॻाल्हि बि करे वरी खिले बि। हर हफ़्ते असांखे यादि कंदो हुजे। माना इहा हुनजी महिरबानी हुजे। अदा वॾी महिरबानी हुजे। ॿीहर बसि वॾी महिरबानी हुजे। एॾो टेम कढी असांखे फोन कॉल कयो। इहा बि वॾी ॻाल्हि हुजे। अॼुकल्ह माइट ई फोन न कंदा हुजनि, टेम कढी वरी हुन ते कंदो हुजे। हल माइट कढी हीअ ॾिस, तुंहिंजे करे केरु मूंखे फोन कयो? चवंदा घर में खखर वेठी हुजे त कंहिंजी फोन हुजे? मुंहिंजे करे पुछंदा ई न हुजनि, मुंहिंजे करे कंहिंजी फोन हुजे। वरी छा चवंदा हुजनि? हाणे नखे वरी अचे तूं ज़ाद पियो हुजे। माना हाणे तव्हां जनानियुनि जा सवाल पोइ केरु न करे पोइ पुछंदा पाण खे न हुजनि, हाणे वरी राति जो न हुजे। हलो हलो जी जी बाबा, केरु कहिड़े शहर खां? जी बाबा केरु कहिड़े शहर खां फोन कई हुजे? असां कई अथसीं कराची खां। कराची खां। आदि पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो। नालो मुंहिंजो परवीन आहे। हा, कीअं हुजो? छा हाल हुजे तव्हांजो? ठीकु लॻा पिया हुजो? अल्लाह जी महिरबानी आहे। तव्हांजो प्रोग्राम असांखे ॾाढो वणंदो। तव्हांजी सुठी जोड़ी आहे माशाल्लाह। वाह वाह वाह, दुआ कंदा हुजो। ख़ासि तौर तव्हांजी सजावट असांखे ॾाढी वणंदी आहे। मजाक वणंदी हुजे। सजावट असां ॿिन्ही जी, सजावट असां ॿिन्ही जी जा घर जी। इहा तव्हांजी सजावट तव्हांजी इलाही सुठी आहे, पर जेको तव्हां डेकोरेशन कई आहे इलाही सुठी आहे।
या सजावट हुजे जेको असां खिल करूं मजाक करूं भोग करूं ये ना दी बस आदि तव्हांजी आवाज़ असांखे इलाही सुठी लॻंदी आहे नी जहिड़े तव्हां लहजे में ॻाल्हाईंदियूं आहियो। वाह वाह तव्हां ॾींदा हुजो हाल अहिवाल तव्हां छा कंदा हुजो? असां घर माशाल्लाह पंहिंजे घर में हूंदा आहियूं। आदि अच्छा घर में हुजो को कमकार न कंदा हुजो? घर जो कमकार ॿार पढ़ंदा आहिनि बस घर जो कमकार थोरो हूंदो आहे। ओयो 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 अति हे को न करे न कम अरे न जेका सिलाई वगैरह भर्त ॿियो टियों इहो पुछंदी हुजां दी। जी जी घर में बस कमकार करे वरी टीवी ते तव्हांजे ख़ासि तौर प्रोग्राम जो इंतज़ारु हूंदो आहे। वाह 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 हा माना पोइ वरी कमकार लाइ पोइ राम राधा जो इंतज़ारु हुजे। तव्हांजी ॿोली ॾाढी वणंदी आहे न लाइ आसरे में वेठा हूंदा आहियूं त केॾी महिल हलंदो। इहा तव्हां पाण बि घर में वेही ॻाल्हाईंदा हुजो असां सां बि ॻाल्हाईंदा हुजो तव्हां इहा सिखी वेंदा हुजो। असांखे न ईंदी पर तव्हां ते सुठी लॻंदी आहे न इन लाइ। हा सुठी लॻंदी आहे अॼु कराची में कहिड़े इलाइक़े में वेठा हुजो? गुलशन में मार खां भाऊ। गुलशन में मार वाह वाह अॼु तव्हां कराची में अची रहिया हुजो ॿारड़ा पढ़ाईंदा हुजो मूंखे ॾाढो सुठो लॻो हुजे अवां वरी अॼु फोन कॉल कई हुजे भेण मूंखे ॾाढो सुठो लॻो हुजे। इहा गुज़ारिश आहे तव्हां असांखे शमन मिरानी जो कलाम ॿुधायो खिलंदे खिलंदे छा चई वे। खिलंदे खिलंदे रात लबा जी खिलंदे खिलंदे चवंदी हुजे त रामला मां वेंदी हुजे। बस तव्हां ते माशाल्लाह इहो ॾाढो सुठो लॻंदो आहे जहिड़े अंदाज़ सां तव्हां ॻाल्हाईंदा आहियो। असांखे बि ॾाढो सुठो लॻंदो हुजे जॾहिं तव्हां जहिड़ियूं भेनरूं असांखे यादि कंदियूं हुजनि। तव्हांखे आबाद रखे ख़ुशि रखे तव्हां ईअं ई हुजो बस। जी जी अदी 2-3 ॾींहं हेॾां कराची अचां राधल तो वटि छॾे अचां त मुंहिंजे थोरो दिमाग़ खे को साह मिलंदो हुजे। वरी 2-3 ॾींहं मूंखे छॾे वेंदो हुजे अहिड़ो बुछड़ो थींदो हुजे अदी जो राज ॾिसंदा हुजनि न हिते मानी केरु पचाए ॾींदो हुजे अहिड़ो थींदो हुजे। भली बुख हुजे पर मां 2-3 ॾींहं को दिमाग़ खे को ठार मिलंदो हा मां त चवंदी हुजां मां अॼु ई पंहिंजे माइटनि वेंदी हुजां। अदी ॾे वेंदी हुजी माइटनि न छो अदी बि मुंहिंजी भेण हुजे। अदी जी जी ख़ामोश थी वई हुजे बस न ईंदी हुजे त ख़ामोश थी वई हुजे त मां चवंदी हुजे न तव्हांजो मां तव्हांजो कलाम ॿुधांती ॾाढो वणे थो माशाल्लाह। न मां चयो चुप थी वई हुजे मूं चयो राति ईंदी चवंदी हाणे घर में मूं चयो अदी चवंदी हुजे दादा हाणे असांजे घर जो शुकुर फिटाईंदा हुजो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अचो तव्हां असांजे घर जॾहिं अचो असांखे कॉल कजो त तव्हांखे वठी वेंदासीं। न न रामण न ईंदो हुजे रुगो राति ईंदी हुजे ही भले हिते बुछड़ो थींदो हुजे। माई का सवा कहिड़ो हुजे? जी जी भाई अचो भाई भाई वॾी महिरबानी हुजे अदी यादि करण लाइ भेण वॾी महिरबानी। सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं मां जो ईंदी हुजे न पर घर जो केरु कपड़ा बि धोई न ॾींदो हुजे इहो सिखी वियो घर जो फरियो ॾींदो हुजे थांव धोईंदो हुजे लोला घड़ींदो हुजे त पोइ ख़बर पवंदी हुजे त घणे वीह सौ थींदो हुजे राज खिलाईंदो हुजे अहिड़ी जो त संटी हणंदी हुजे कि यादि कंदो हुजे वात पटियो बीठो हुजे। इहो सभु सिखी वियो हुजां तूं रुगो 2 ॾींहं चकर ॾेई ईंदी हुजे। 2 ॾींहं कोन वेंदी हुजां वञा त पोइ लॻी थो वञे। हा लॻी थो मारा मोटण जे न कंदो हुजे माण्हू जी बात भाल थी वेंदी। हेलो 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 अदा केरु कहिड़े शहर खां? मां मदीने में ॻाल्हायां हाजी शम्स मिर्जत। मदीने वारा अदा शम्स मिर्जत साहब ख़ुशि चाक चङा भला बाबा ख़ैर तव्हां ॿुधायो? दुआ दुआ ख़ैर लॻो पियो तव्हांखे सभु ख़ैर हुजे अदा? अल्हम्दुलिल्लाह 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 असीं तव्हांजी जोड़ी खे आबाद रखे तव्हां सदाईं ख़ुशि हुजो। वाह वाह महिरबानी महिरबानी भले पार मां यादि कंदा हुजो दुआ बि ॾींदा हुजो इहे मोहबतूं अवां जूं प्रोग्राम तव्हांजो असां छंछर ते ॾिसंदा ई ॾिसंदा आहियूं न। वाह वाह इहे सही तव्हांजो कुर्ब सभिनी खे सलाम हाय साहब जेके जेके बि असांखे ॾिसंदा हुजनि भले पार में उन्हनि सभिनीनि खे राम राधा जे तरफ़ां खोड़ सारा सलाम हुजनि ऐं असांखे दुआनि में यादि रखंदा हुजो। हाणे न लठ खां सवाइ बीह न सघंदो हुजे न
हाँ जे तूं मिसाल वञी वरी मोटी न त पोइ मूंखे कहिड़ो कमाल करणु खपे माना उहो ज़िंदगीअ खे बसर करणु कीअं खपंदो हुजे इन ते वेही सोचींदो हुजां पर इहो इहो ईअं हीअं बार बार कंदो हुजे मूंखे चकर ईंदा हुजनि मग़ज़ खे इहो बात फाल थी वेंदी हुजे तूं पाण तूं चवंदी कंदो हुजे ॻाल्हि तूं करे तूं कंदो हुजे होरे होरे परते कुंड में वेंदो हुजे बि न्यूज़ ऐं कलाम हलाए कंदो हुजे न मां किनो ॿार न हुजां जो हिते न बि हे माण्हू जी बात फाल थी वेंदी हुजे हो भागो घड़ी घड़ी कंदो हुजे हे थींदी हुजे ओए कंदो हुजे थींदी हुजे हू करे आयो हुजां हा हे तूं इहा ॻाल्हि कई हुजे मूंखे ईअं थोरा थोरा चकर ईंदा हुजनि माना ॻाल्हि अचे ज़रे घटि वेझी ईअं न चइबो हुजे माण्हू सो हाणे- सां शुकुर कंदो हुजे सो हाणे वरी समन मिरालीअ जे आवाज़ में हिकिड़ो सुहिणो कलाम हुजे सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी ख़बरूं हुजनि उहे ख़बरूं बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं कॾहिं कॾहिं हीअंड़ा नथो वणी मूं कॾहिं कॾहिं हीअंड़ा नथो वणी मूं जे तो सजण सारिया से वस नाहिनि मूं जॾहिं कॾहिं तूं तो अण ॾिठा आरा करी हिकु दफ़ो ॿीहर सभिनी खे भलीकार चवंदो जावां जे पंहिंजे मनपसंदीदा प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हलो हेलो जी अदा केरु कहिड़े शहर खां था हैरो खान खां पियो ॻाल्हायां मीर नवाज़ लिगारी छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला हुजो हा तूं ख़ुशि हुजी न सभु ख़ैरु लॻो पियो हुजे अवां ठीकु हुजो हा न असां ठीकु आहियूं तूं ख़ुशि हुजी यार हा वॾी महिरबानी माना मां ख़ुशि हुजां त पोइ अवां बि ख़ुशि हुजो न हा हा वॾी ॿियो सभु ख़ैरु हुजे असांखे को कलाम त ॿुधा मन मुगत हा ज़रूरु 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 वॾी महिरबानी हुजे ॿुधाईंदो हुजे कलाम हा कलाम ॿुधाईंदो हुजे हा। हा ओ ॿिए जो चयो हुजे कलाम अलाए चयो हुजे असांखे को कलाम ॿुधाईंदो हुजे हाणे ॿुधाईंदो हुजे उहे माण्हू अलाए काॾे हला विया ओ कुर्ब ॾींदा जेकी सॾे कुर्ब ॾींदा जेकी सॾे प्यार ॾींदा जेकी सॾे उहे माण्हू अलाए माण्हू बोते काॾे हला विया बस कुर्ब जी खोट हुजे हलो अस्सलामुअलैकुम अस्सलाम साईं केरु कहिड़े सर खां साईं भाई फकीर न खानो सजाने ते जन पाटूंगा साईं फ़कीर साईं ख़ुशि चाक चङा भला तबियतूं ॿार भाई सब खैर क्या तवा खुश है सर तबियतूं ॿार कीअं हुजे मौसम कीअं अॼु पंहिंजी मौसम कीअं हुजे बचड़ा ठीकु हुजनि हाँ मौसम पंहिंजी भी सुठी आहे आसमान साफ़ आहे ॾाढो झटि थोरी बरसाति आई पोइ वरी खैर आई पोइ बरसाति पई कान्हे बसि इहो हींअर बा झकुनि जी ऐं हिन जी मींहं जी कणकण जी मुंद हुजे मौसम हुजे सो हिन जो ख़्यालु त रखिणो पवंदो हुजे हा हा दादा शुक्र आहे पोइ ख़ुशि आहियूं ऐं केॾी महिल कचहरी में कुझु चई वेंदा आहियूं बहरहाल सभु कुझु कयो आहे हा हा बसि शुक्र कजे त मालिक गंज ॾिनो हुजे न त शुक्र करे मां हाल त मुंहिंजी पोटली तव्हांखे फोन कयो हो रोज़ीना आओ हा अची पछाड़ि जो निकिरी मुंहिंजी चयो हो त मुंहिंजी तबियत सही कान्हे दुआ कयो हिनखे थोरी पीली साई जो असरु थी वियो आहे अच्छा इहो चयो हुजे त मूंखे पोइ वरी ॻाल्हि हुनजी सम्झ में न आई हुजे न राधली पुछो हुजे बाबा सो इन यार दवा त वठी ॾींदा हुजो न हिनखे न हींअर बि चयो पिया काल मूं अदी खे चयो मूंखे दुआ कर वरी अधे चयो त अंग्रेजी पई ॻाल्हाए तव्हांखे शायदि ॻाल्हाइण सम्झ में कोन आयो हा इन जे करे न रोज़ीना खे छा थियो हुजे साई थी हुजे त हल्की साईअ जो असर थियो हुजे सो भाई इहा साई पढ़ाईंदा बि हुजनि दवा बि वठी ॾींदा हुजो हलो हेलो रोज़ीना छा हाल हुजे रोज़ीना ठीकु हुजो
हाँ ठीक तबियत सही हुजी ॿियो सभु ख़ैर लॻो पियो हुजे नाश्तो कयो हुजी नेरन कई हुजई छा खाधो हुजे बोड़ भिंडी जा भिंडी जो बोड़ बोड़ न खाईंदी हुजे दही खाईंदी हुजे लस्सी पीअंदी हुजे धोरो खाईंदी हुजे धोरो हाँ धोरे जो पूरो वटो जमानो खाई छॾींदी हुजे हाँ ठीक हुजे ॾाढी वॾी महिरबानी हुजे यादि कंदी हुजे सभिनि खे सलाम हाँ धोरो ॾुध सो अॼु हिकिड़ी असां हमेशह इहा ॻाल्हि करूं ॾुख सूर तकलीफ़ पर असांजी सुवारी सिंध में जेको हुजे आर्ट जी जेका ऐं रांदियुनि जी जेका मुंद हुजे न ऐं रांदियुनि जो जेको कमाल हुजे उहो ख़तमु थी हुजे उहो ज़िंदगीअ में इहो छो थियो हुजे उन जा वरी सबब असांखे पाण खे ॻोल्हणु खपंदा हुजनि हींअर ॾिसो त ॿहिराड़ीअ में जिथे मूं कल्ह ॾिठो हुजे त थाणो बुलाखान वारो पासो इहो मींहुं वसियो हुजे त इन ते तंबूरो हुजे या तंबूरी हुजे उन ते वेठा इहो जंग जर में वेठा माल बि चाढ़ींदा हुजनि उन ते वेठो मोरो वेठा कलाम ॻाईंदा हुजनि वेठा साज़ वॼाईंदा हुजनि ऐं इहो साज़ वॼाईंदे ॾिसंदे मूंखे एॾी सुठो लॻो मूंखे एॾी ख़ुशी थी त उस्ताद मोहम्मद जुमन खां वठी अॼु ताईं इहे माण्हू थाणे बुलाखान जा इन्हनि किर्त में न रंग में न कम में पोइ शाह खे पढ़णु रागो रंगो इहे बोणींदा चंग इहे वॼाईंदा अचनि इहो छा हुजे इहो हुनर हुजे इहो पंहिंजो पाण खे रिझाइणु हुजे पर इहा राति त बाबा मींहुं वसियो हुजे ख़ुशहाली आई हुजे त उन में वेही ॾोर चवंदा ॾोर पई त इहा चवंदा पर हिकिड़ा असां वटि माण्हू अहिड़ा हुजनि त ख़ुशहाली अचे तबू हे जे न हुजे त उहा सॼो ॾींहुं ॻाल्हियूं पोइ ज़मान जूं ॻाल्हियूं पोइ गीबत पोइ कमु पोइ इहो सॼो ॾींहुं ईंदो ई न हुजे वरी जे ॿियो त ठहियो हिकिड़ा माण्हू सॼो ॾींहुं पान गुटको बीड़ी खाइण में सॼो ॾींहुं इन ई हिकिड़ी पर महिनत बि कंदा हुजो पंहिंजे रूह खे बि राज़ी रखंदा हुजो सो इहो ॾिसो त किर्त करणु इहो कल्ह वेठो वॼाईंदा हुजनि मींहं खां पोइ त थाणे बुलाखान मूंखे ॾाढो सुठो लॻो हुजे पर हुन सां गॾोगॾु असां वटि जेको हुनुरु हुजे इल्मु हुजे ॾाहप हुजे मौसीक़ी ॾिसो हींअर हर माण्हू मौसीक़ीअ तरफ़ पोइ जहिड़ी बि मौसीक़ी सुठी हुजे वणे न वणे पर मौसीक़ीअ में जिदत ॿियो टियों पोइ टिक टोक ॿिया टिया सभु इहे दुनिया जा माण्हू इन मां हुनर मां इन मां सभु मां जेको हुजे नाणो कमाईंदा हुजनि पोइ रंग रीत इहे जेके बि शयूं हुजनि पर असां वटि अञा इहा ॻाल्हि जी सम्झ बि न हुजे मल पहलवान अॻे जे कोई उन्हनि खे हथु रखंदो हुजे त उहे मल पहलवान हुजनि हाणे जिन उन्हनि मां हथु कढी छॾियो हुजे त हाणे मल पहलवान बि असां वटि कोन बचा हुजनि माना को माण्हू जे उन्हनि ते हथु रखे त ठीकु हुजे न त उनखे चवंदा आहिनि जो त प्रोफेशनली तौर जा पंहिंजे आधार ते उहे न खेॾी सघंदा न कमाए सघंदा पर हिकिड़ी फोन कॉल हलो वालेकुम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था छा हाल हुजे अदा ठीकु हुजो कचे जो कहिड़ो इलाइक़ो कहिड़े पासे खां दरिया जी कप था ॿियो ख़ैर हुजो ठीकु हुजो दरिया कीअं वहंदो हुजे वाह वाह मौज में हुजे पोइ फसल वसल पोखो कुझु बुढ़ा कुझु बचा कुझु बचा हुजनि माना पोइ सारियूं ॿारियूं बि पोखो कंधीअ ते तिर ॿुॾी हुजनि पोइ बसर वरी त बसर त पोखींदा हुजनि वरी वारो ॾींदा हुजनि हाणे ज़ाहिर आहे थोरो पाणी ईंदो हुजे थोरो लट पवंदो हुजे त वरी कणकूं भलियूं थींदियूं हुजनि कणकूं भलियूं थींदियूं हुजनि सो अॼु प्रोग्राम में शामिल उते माना दरिया जे कंधीअ ते ॾिसायूं महिरान टीवी ॾिसंदा हुजो प्रोग्राम बि ॾिसंदा हुजो वाह 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 टीवी ते ॾिसंदा सो वाह 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 उताक ते वेठा हुजो पोयां वण टिण हुजनि पखियुनि जा गेरनि जा आवाज़ ईंदा हुजनि कुदरती रंग माना सॼो सुहिणो हुजे
ॾाढी रौनक लॻी दरिया। वाह 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 वाह, इहो ॾाढो सुहिणो कमु हो ऐं दरिया जे कंधीअ ते रहंदड़ माण्हू ख़ुशहाल माण्हू सॾिबा हुजनि। ऐं मौसम बि भल वाह वाह, आबाद सुहिणी, वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी हुजे। मौसम सभिनी खे असांजा सलाम ॾींदा हुजो। सो कल्ह खां वठी ज़हन में काफ़ी ॾींहंनि खां हिकिड़ी ॻाल्हि हुजे त जेको इहो चवंदा हुजूं त अदाकारी हुजे, पोइ राग हुजे, पोइ मौसीक़ी हुजे, पोइ रक़स हुजे, इन सभ जा रंग। सो हैदराबाद में हिकिड़ो तारीख़ी थिएटर हुजे, ओपिनियन थिएटर, जंहिंमें इनखे ॾिसंदे त तारीख़ यादि ईंदी हुजे त पुराणो हुजे, पोइ उहो कंहिंखां जहिड़ो को विसरी वियो हुजे। पर हाणे उनखे वरी ॿीहर उन रंग में उन ओज में आणण जे लाइ उन ते कमु थींदो हुजे त पोइ हैदराबाद जो इहो ओपिनियन थिएटर जेको हुजे, इन में केॾा वॾा अदाकार, केॾा वॾा रागी, नाले वारा मशहूरु नाले वारा उन्हनि हिते कमाल कयो हुजे। मूं फ़क़ीर पाण हिनखे ॾिठो हुजे, हिनखे ओज में हिन में शो, जीअं मूं चयो शाज़िया ख़ुश्क जी ॻाल्हि कई हुजे त इन जो शो जेको हुजे उहे बि खोड़सारा हिते थिया। पर इन जी जॾहिं शुरूआति थी हुजे त हिते हैदराबाद जा फिल्म स्टार जेके हुजनि, मोहम्मद अली साहिबु हुजे, मुस्तफ़ा कुरैशी साहिबु हुजे, या ॿिया केतिरा ई रागी हुजनि, या शाइर हिम्मत अली शाइर जेको हुजे, तमामु भलो वॾो शाइर जंहिंजा किताब पोइ उनजा बि ड्रामा इहे लिखियल हुजनि। सो उन्हनि खां वठी पोइ जो रागिन में अचूं त रंगीलो बि इन में सुपर स्टार मज़ा जो जेको हुजे, कमाल जो, उहो बि हिते अची हिन ओपिनियन थिएटर में उन बि कमाल कयो हुजे। जे वरी रंगीले जो केतिरा ई ॾींहं हिते शो थींदा हुजनि, हिते अची ॾिसंदा हुजनि, इहो भरपूर हुजे, हाणे हुन ते कमु बि थींदो हुजे। सो मैडम नूरजहां, पोइ नाहिद अख्तर खां वेंदे माना केतिरा वॾा वॾा रागी हिते आया हुजनि, अचे उन्हनि ॻायो बि हुजे, नुसरत फ़तेह अली आयो हुजे, नुसरत फ़तेह अली बि हिते अची ॻायो हुजे, उन खां अलावा बि केतिरा रागी। सो इन जे करे रागिन खां अलावा अदाकार, फिल्म स्टार हिते हुजनि। पर उन खां पोइ नाटक, पोइ ड्रामा, पोइ हे सभु जेके हुजनि हिन में थींदा हुजनि ओपिनियन थिएटर में। उस्ताद काफ़ी टाइम खां वठी वरी बंदि लॻो पियो। वरी उस्ताद नादिर बलोच जेके माना सिंध जा एॾा भला हिदायतकार हुजनि, उन वक़्तु सिनेमा जा जेके ॿार असां वॾा पोस्टर ॾिसूं उहे ठाहिनि, उन्हनि हिते ड्रामा कया हुजनि। पर हाणे हिन ओपिनियन थिएटर जो ॿीहर कमु हलंदो हुजे। पर मूं हिते पाण ॾिठो त एतिरा भला प्रोग्राम हिते थींदा, जंहिंमें शाज़िया ख़ुश्क, सनम मारवी, समन मिराली ऐं खां वेंदे केतिरा ई हदीका कियानी ताईं हिते जेके हुजनि, इन्हनि इन ओपिनियन थिएटर में अचे रागिन पंहिंजो हिसो वरितो हुजे। सो हाणे उनजो बाक़ाइदे कमु हलंदो हुजे, उन में कम में हिसो वठंदा हुजनि। सो हैदराबाद जो मेयर जेको कासिम हुसैन सोरो साहिबु हुजे, उन बि ॾाढो इहो सुहिणो उन्हनि खे हिमथायो हुजे ऐं उन्हनि खे सभिनी खे आर्ट जे लाइ हिकिड़ो दॻु ॾिनो हुजेसि त अवां बिल्कुलु इन ते कमु कंदा हुजो, त इहा ॾाढी ख़ुशि आहिनि मूंखे ॻाल्हि लॻी हुजे इन करे। पर उन वक़्तु जॾहिं ओजो हुजे जेको फयाज़ हुसैन जतोई साहिबु हुजे, जेको हाणे नाणे में हुजे, नाणे जो सेक्रेटरी थी वियो हुजे, उन वक़्तु हिते हुजे DC हुजे त हुन जश्न हैदराबाद कयो हुजे, त उन में पोइ रोड रस्ता बि ॾाढा सुहिणा ठहिया हुजनि, वॾा हिते फंक्शन थिया हुजनि, फैमिली जा जेके प्रोग्राम थिया हुजनि उते, त उहे बि उन्हनि में बि उनखे तमामु घणो जीआरियो हुजे। सो हाणे सलीम गुड्डू, पोइ रफ़ीक इसाणी साहिबु, पोइ इहे ॿिया जेके असांजा अदाकार हिदायतकार जेके बि आहिनि, उहे सभु हिन ख़ुशि आहिनि ॾांहुं अॻिते वधण जे लाइ, तॻे त ईंदड़ वक़्त में इन जो सुहिणो जेको रंग हुजे, रूप हुजे, इन जो नज़र अचे ओपिनियन थिएटर हैदराबाद जो। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे त अवां आर्ट जे पासे ईंदा हुजो, इन जे पासे ईंदा हुजो। सो मां हिकिड़ी अव्हांखे इन जी ओपिनियन थिएटर जी ॾिसो त हैदराबाद हवाऊं ख़ूबसूरत, दरिया जी कंधी, पोइ हिते ॾिसो त उनजो थोरी झलक हुजे, अव्हांखे ॾेखारींदा हुजो कहिड़ा कहिड़ा रागी आया हुजनि। सो हे रामू राधा जी जेका टीम हुजे, उन्हनि उनखे जोड़े सहेड़े करे अव्हांजे साम्हूं। सो इहो हिकिड़ो रंग ॾिसंदा हुजो त उनखां पोइ वरी असां अव्हां सां ज़रूरु कचहरी करियूं त ओपिनियन थिएटर कीअं हुजे, उन में कहिड़ा कहिड़ा माण्हू हुजनि।
तव्हां ॾिठो त जेको हुजे हैदराबाद ओपिनियन थिएटर हैदराबाद जी एतिरी सुहिणी आबहवा, हिते तमामु मशहूरु आर्ट जा माण्हू हिते रहंदा, रागी मौसीकार सभु नाले वारा अदाकार फिल्म स्टार हिते सभु हिन में रहिया हुजनि। त सॼी सिंध खे हाणे इहो चवंदा हुजूं त भाई इहो फन ऐं आर्ट जे वसीले जेको आहे त चहिरनि ते ख़ुशियूं ईंदियूं हुजनि। इन्हनि मां नसनि पतनि मां जान छॾाइण लाइ ॻोठनि में रांदियूं कंदा हुजो, रांदियुनि खे हथी ॾींदा हुजो, जेके हुजनि प्रोग्राम कंदा हुजो, स्टेज नाटक कंदा हुजो, त उनमें जेको हुजे जेको हुजे फज़ूल ॻाल्हियुनि खां पासा थींदा हुजो ऐं जो जेको दिमाग़ हुजे ज़हन हुजे उहो अॻिते थींदो हुजे, जी ज़िंदगीअ में ख़ुशियूं ईंदियूं हुजनि, जे चेहरनि ते मुर्कूं ईंदियूं हुजनि। सो हे जेको फन हुजे इहो जे ज़हन खे ओसर करे, कहिड़ी ओसर करे, बहितर करे, उहे ॻाल्हियूं जूं पंहिंजूं जूं कमियूं कोताहियूं खे ड्रामे जे रूप में जेको हुजे ईअं थींदो हुजे, पोइ वरी जेको हुजे सभु कुझु जेको हुजे सिस्टम बंदि थी वियो हुजे, ख़तम थी वियो हुजे, पोइ हर माण्हू मायूस थी वियो हुजे, परेशान थी वियो हुजे, पोइ माण्हू खे को रस्तो सम्झ में न ईंदो। दुनिया जा माण्हू एॾा हुजनि जो हितां जा माण्हू पोइ वेंदा हुजनि ॿिए ॿाहिरियनि मुल्कनि में वेंदा हुजनि, पोइ उते वञी बांसुरी वॼाए, बोणीडो वॼाए, कलाम ॻाए, त उते जा माण्हू उन्हनि खे तोहफ़ा ताइफ़ ख़ुशि थींदा हुजनि। असां वटि वरी फन खे ॾिसी करे को कमु कंदो हुजे त उन ते तंज़, पोइ अजाई मुस्कुराहट, महिनत कई हुजे, बसि एतिरी ॻाल्हि यार हिन मज़ो न कयो हुजे, अगले खां त पुछंदा हुजो हुनखे घणो टाइम लॻो हुजे हिन कम खे जेको हुजे अॻिते करण जे लाइ, जे आॾो अचण जे लाइ वॾी ॾुखी ॻाल्हि हुजे। सो तालीम सां गॾोगॾु फनी सफ़र ॾांहुं बि नौजवाननि जो तमामु घणो लाड़ो हुजे। हींअर ॾिसो त सोशल मीडिया बि हुजे, मीडिया बि हुजे, टिकटॉक, पोइ यूट्यूब, पोइ ॿिया सभु हुजनि, त इन ते अचण जे लाइ हिकिड़ा माण्हू हुन मां कमाइण लाइ बि कमु कनि, नंढड़ा ॿार औरतूं रध पचाव हुनर करे उते ॾेखारे हुन मां नाणो कमाईंदा हुजनि। त थोरो बि सोचे ॻोठ हुजे, जो सुठो ॻोठ हुजे त दुनिया खे ॾेखारियो त असां हिन ॻोठ में तालीम बि हुजे, रागी बि हुजनि, अदाकार बि हुजनि, तालीम बि हुजे, हुनर बि हुजे, बाक़ी न त ॻोठ में हाणे जहिड़ा लॻा पिया हुजनि, असां हिक ॿिए सां कोन ठहूं, असां हिक ॿिए सां दुश्मनियूं हुजनि, सोने खे हिकिड़े दग ते आणींदा हुजो, जीअं जे ज़िंदगी हिते आया हुजो, मालिक साईं खे ज़िंदगी ॾिनी हुजे त हुनखे सुहिणे नमूने जीअंदा हुजो, उनजो पाण एहतिसाब कंदा हुजो त असां में कहिड़ी कमी कोताही थी हुजे, को सियासत में हुजे, को फन में हुजे, को ॿिए रंग में हुजे, को कहिड़े में रंग में हुजे, हर माण्हू अलॻि अलॻि हिसाब सां हुजे। बाक़ी सभु डॉक्टर कोन थींदा हुजनि, सभु उस्ताद कोन थींदा हुजनि, सभु प्रोफेसर कोन, सभिनि खे ड्यूटियूं कोन मिलनि, वापारु करियो, ॿियूं शयूं कयो, हुनरनि में अचो त पाण खे हिकिड़ो मुआसिरे खे सुहिणो ठाहींदा हुजो, ॿियो कोई अचे न ठाहे ॾींदो हुजे, पाण कोशिशूं वठो। उहे इदारा बि हुजनि जेके उन जे लाइ इदारा ठहियल हुजनि, उन्हनि खे ख़बर हुजे त हितां जा माण्हू महिनत कंदा, हाणे उन्हनि खे हिमथाइणु खपंदो हुजे। सो हाणे वरी हलंदा हुजूं सुहिणे हिकिड़े गीत ॾांहुं, सो इहो गीत ॾिसंदा हुजो, हुन खां पोइ वापसि अचूं था अञा रामू राधा छा कयो रे, हिकु दफ़ो ॿीहर सभिनी खे भलीकार हुजे, साल जित हुजो, ॾे हुजो, परॾे हुजो। सो खे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको हे प्रोग्राम हुजे या ॿिया बि जेके प्रोग्राम हुजनि, मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, उते बि ॾिसी सघंदा हुजो, उनखे सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन खे वॼाईंदा हुजो, शेयर करे छॾींदा हुजो, ऐं लिखंदा बि हुजो उन में त प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे, प्रोग्राम सॼो ॾिठो हुजे, उन में कहिड़ियूं ॻाल्हियूं हुजनि, सो इहो तफ़सीली बि ॾिसी सघंदा हुजो। हींअर जीअं चवंदा बराड़ी में लेट न हुजे, को रहिजी वियो हुजे हाल वाल ॿुधण खां, या अॼु कंहिं कमकार सांगे त वरी शाम जो माण्हू या मंझंदि खां पोइ यूट्यूब ते ॾिसी सघंदो हुजे, या फेसबुक ते बि हुनजा हिसा हुजनि खोड़ सारा, उहे बि ॾिसी सघंदा हुजो। मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते बि पेज हुजे। हलो हलो, महिरबानी, वॾो
सुठो तमामु प्रोग्राम हले पियो मुंहिंजो। वाह वाह कुर्बा वांजा केरु वधो कहिड़े शहर खां? शाहपुर जाकर खां मुख्तियार टालपुर। छा हाल हुजे टालपुर साहब? ठीकु हुजो चङा भला? सभु ख़ैर आहे दुआऊं। हा ॿुधायो छा आहे? सभु ख़ैरु लॻो पियो जे पहिरियों दफ़ो अवां फ़ोन कई हुजे सो अव्हांखे भलीकार चवंदा हुजूं, अव्हांखे प्रोग्राम सुठो लॻो हुजे, अव्हां वरी फ़ोन कॉल करे शामिल थिया हुजो, शाबाशी बि ॾिनी हुजेव, सो ई अव्हां जूं मोहबतूं। महिरबानी साईं महिरबानी। सरमन सिंधी जो कलाम ॿुधाइजो। सरमन सिंधी जो कलाम? जी हा जी हा ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं। शाहपुर चाकर ठीकु हुजे? ठीकु हुजे, वॾी महिरबानी हुजे। सरमन सिंधी जहिड़ा बि रागी हाय हाय असांजी हिन धरतीअ ते हिन सिंध ते उन बि कमाल कयो हुजे सरमद सिंधी बि। वरी सरमद सिंधी जो हिकिड़ो अहिड़ो कमाल हुजे जंहिंखां मां तमामु घणो मुतासिर हुजां। माण्हू त उनजे माण्हू जे फन मां उनजे कम मां उन तां मुतासिर थींदा हुजनि, पर सरमद सिंधीअ जो हिकिड़ो अहिड़ो कमाल हुजे जंहिंखां आउं मुतासिर थियो हुजां। हिन फ़क़ीर जी मुलाक़ात बि हुजे ज़रूरु, पर हाणे हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदा, केरु कहिड़े शहर खां भा? अदा जलाल साईं शरारपुर मां बाबा। प्रोग्राम तव्हां ॾिसूं था टीवी ते अचे त सही, छा हाल आहे जी? अब छा हलायो अथई? छा ॾिसंदो हुजे तूं? हेॾे हाल अहिवाल त ॾींदो हुजे न, ॿियो ख़ैरु हुजे, ठीकु हुजी? खैर खैर शुक्र अलाह, तूं बि ख़ुशि आहे, राधा बि ख़ुशि आहे? ख़ैर ख़ैर कीअं वक़्तु पास थींदो हुजे? पहिरियों दफ़ो फ़ोन कई हुजे, भलीकार चवंदो हुजांइ। वक़्तु बिल्कुलु फर्स्ट क्लास गुज़रे थो। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं था गुज़रो अॼुकल्ह? ज़बरदस्त भलो गुज़रंदो हुजे असांजो बि वक़्तु। शहदाद कोट कीअं हुजे? मौसम कीअं हुजे शहदाद कोट जी? शहदाद कोट वाह सफ़ा गर्मी आहे। गर्मी अञा बि लॻी पइजो? हे जो मींहं ऐं झुड़ थिया हुजनि हिन जो पोइ फ़र्क़ु कोन आयो हुजे? न न कुझु बि न थियो आहे वाह। अबा अला अलाह वाह। हिते बरसाति छा कंदी? हिते कुझु हिते वॾो बोर्ड हणे बि हिते गर्मी उहा न वेंदी। माना बोर्ड अचे पोइ बि गर्मी न वेंदी हुजे? न बाबा, माना इहो पाणी जे करे पोइ ॿूसट थींदो हुजे? हा ॿूसट आहे, वॾी गरमाश आहे। वॾी ॿूसट हुजे, गर्मी हुजे त जबल वेझा हुजनि हिन जे करे। हा यार, ॿियो ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु, वॾी महिरबानी, लख थोरा अव्हांजा। अव्हां प्रोग्राम में शामिल थिया हुजो सदा कोट। सो इहो बहिराड़ी जा असां माण्हू हुजूं, ख़बर हुजे त हीअ यार गर्मी हुजे, उते निटण उस हुजे, कीअं पोइ वण हेठां माण्हू कीअं अॻे त माण्हू वाव हणे विझणो हणे सॼो ॾींहुं पोतड़ो माण्हू हीअं पियो घुमाईंदो हुजे, निडड़ी बि कंदो हुजे। पर हिकिड़ी फ़ोन कॉल। हलो हलो जी जी अस्सलाम वालेकुम। वासलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां था? जान मोहम्मद खां अब्दुल लतीफ़ कलोई। कलोई साहब छा हुजे? ठीकु हुजो चङा भला? खैर खैर, तव्हां ॿुधायो कीअं वक़्तु पास थींदो हुजे? जी वक़्तु कीअं गुज़रंदो हुजे अदा? वक़्तु सोना साईं ड्यूटी ते पियो गुज़रे। अॼु ड्यूटी हुजे अचर ते बि? न न पुलिस वारी ड्यूटी आहे, उहा अचर वारे ॾींहुं बि मोकल कोन्हे। पर सही आहे पोइ बसि जीअं अव्हांजी ड्यूटी ईअं फ़क़ीर अव्हां वटि बि ड्यूटी वारो कमु हुजे, मूं वटि बि ड्यूटी वारो जीअं अव्हां बीठा हुजो मां बि ईअं बीठो हुजां। जी हा जी हा, तव्हांजो दुआऊं खपनि, ड्यूटी सर्विस कई सही पियो गुज़रे। हा यार, ईअं ड्यूटीअ खे सुहिणे नमूने कंदा हुजो न त पोइ वरी माण्हू वरी ॻाल्हियूं कंदा हुजनि त पोइ वरी। न न न उहो पंजे आंगुरी बराबरि कोन्हे, असां ईमानदारी सां ड्यूटी कंदा आहियूं रोड ते। हाई शाबाश, ईअं हुअणु खपंदो हुजे। माण्हू ड्यूटी कंदे बि ॾाढो माण्हू सुठो लॻंदो हुजे, चवंदा दादा साहब भलो हुजे यार, ड्यूटी करे थो, पाबंदीअ सां कंदो हुजे, माण्हुनि जो ख़्यालु कंदो हुजे, माण्हुनि जो अहसासु रखंदो हुजे, ऐं जेको हुजे जेके खुलिया सुलिया हेॾा घुमंदा हुजनि उन ते सही नज़र रखंदो हुजे, त इहो बि वॾो कमाल हुजे न साईं। हा, कंहिं ग़रीब खे रोड मां न तंग करजे। हा साईं बिल्कुलु। लोफर चोर घुमनि विया उन्हनि जे पोयां माण्हू हुजे, बसि उन चवंदा हुजे न, माना नज़र हुजे त अमन हुजे, अमन क़ाइमु हुजे, भाईचारो हुजे, माण्हुनि में मिठास हुजे, पोइ माना अव्हांखे सभु को ईंदे वेंदे सलाम कंदो हुजे, साहब जो ख़ैरु, माना इहा ख़ुशी थींदी हुजे उन्हनि खे। 13 साल में पाण खे फिटायो कोन्हे, इज़त वारी नौकिरी कई आहे। बिल्कुलु ईअं करणु खपंदो हुजे। ऐं तव्हां सम्झो त इहो अव्हांखे नौकिरी मिलंदी हुजे ऐं उहा वर्दी मिलंदी हुजे त उनजो केॾो न शान ऐं मान हुजे त माण्हू वरी ओतिरो मान करे बि ॾेखारींदो। घरवारी सां ॻाल्हायो? अच्छा भाॼाईअ सां गॾु वेठा पियो?
सलाम। वालेकुम सलाम। असांजी भाॼाई ठीकु हुजे? तव्हां ठीकु आहियो चाचा? हाँ बिल्कुलु मां ठीकु हुजां, तव्हां ठीकु हुजो बाबा? आओ आदि राधा ठीकु आहे? हा उहा बि ठीकु हुजे। असांजो काको कीअं हुजे? वो ठीकु आहे। माना काको ॿाहिरि बि ड्यूटी करे, घर बि सफ़ा ड्यूटीअ ते बीठो हुजे ॼण। आओ बसि अॻे मूं तव्हांजे प्रोग्राम में हिकु दफ़ा कॉल कई हुई। हाओ अंगार बलोच जेको तव्हांखे मूं ॿुधायो, तव्हां चयो अदरक जा वट ठाहे ॾियो। हाओ बा, माना पोइ वरी यको विसारे अॼु फोन कई हुजे। नथी हले असां वटि काई टीवी नथी हले, मेराण चैनल अलाही छा थियो वञे, मींहं आहिनि दलवा फिरियो वञनि। खारनि खे काबू करे सिरूं ॾेई ॿधी सिधो करे खार खे बीहार त लुॾंदो न हुजां। ठाराए छॾियो, पर अॼुकल्ह माण्हू अहिड़ा आहिनि, थोरी ख़राब थी वई 500 वठी पोइ ठाहे ॾियनि। बसि पोइ हाणे मज़दूरी त बा वठंदा हुजनि। इहो हुनुर त इहो ई त हुनुर हुजे जेको बादशाह हुजे, ॿिए खां पैसा कढी वञे। दादा असां मुंहिंजो नंढड़ो हफ़ीज़ कलोई नंढड़ो आहे, हुनजी ख़ुशी सुनत आहे, हुनजे नाले ते का फेरो ॿुधायो। हा ज़रूरु राधुल खे चवंदो हुजां त को लाॾड़ो ॻाईंदी हुजे। वॾी महिरबानी। ठीकु आहे, वॾी महिरबानी बाबा, वॾी महिरबानी लख थोरा अवां शामिल थिया जो। सो इहा मुंहिंजे सुवारी सिंध जी। पर मूंखे हाणे हिन दौर में इहा ॾिसो ख़ुशि आहे हिन ॻाल्हि हुजे त जिथे घर वारो पोइ हुनजी घरवारी असांजो भाउ असांजी भाॼाई तोड़े जो नौकिरी ते हुजे ऐं ड्यूटी बि कंदो हुजे, पर ॾिसो घर में वेही प्रोग्राम ॾिसणु, मेरान टीवी खे ॾिसणु, उहा ॻाल्हि ॿुधणु, माना ॿुधणु अहिड़े दौर में ॿुधणु खपंदो हुजे। छो तव्हां सॼो ॾींहुं अहिड़े मुआसिरे में रहंदा हुजो, मोबाइल में दुनिया जूं ॻाल्हियूं ॿियूं ॻाल्हियूं जेके अव्हांखे परेशान कनि, या अव्हांखे का बि ॻाल्हि हुजे उहा हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी ॾिसो जंहिंमें सॼो ॾींहुं अव्हां खफ़ा रहंदा हुजो। पोइ तव्हां वेही कंहिंसां कचहरी कयो, सुठी कचहरी, सुठी गुफ़्तगू, साइरी पढ़ंदा हुजो। हिकिड़ी फ़ोन कॉल। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। छा हाल हुजे अदा? ख़ुशि चाक चङा भला, तबियतूं बहार? हा सभु ख़ैर आहे, दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह, तबियतूं बहार आहिनि। तव्हां अदा कीअं, ठीकु आहियो, तयारु आहियो? बसि मालिक साईं जो करम हुजे, बिल्कुलु ठीकु हुजूं, अव्हांजे साम्हूं हुजूं, जो हाल पेश पिरियां नाल। हा तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु हली रहियो आहे। कल्ह यार प्रोग्राम बि तव्हांजो ॾाढो भलो, तव्हांजूं ॻाल्हियूं बि ॾाढियूं भलियूं हुयूं। हाओ कल्ह नंबर कोन लॻो यार। बसि पोइ मूं सम्झो त अॼु स्कूल वांगुरु अलाए छो ग़ैर हाज़िर हुजे, किथे कम सां वियो हुजे अलाए छा। न असां कोशिशि कईसूं पर नंबर न लॻी सघियो। अॼु लॻी वियो नंबर, अॼु तव्हां सां कचहरी कयूं पिया। बसि पोइ कल्ह जूं ॻाल्हियूं अॼु जूं ॻाल्हियूं मिलाए करे सभु हिकिड़ी ॻाल्हि करे छॾिबो। मुंहिंजो कल्ह वारियूं ॻाल्हियूं ऐं अॼु वारियूं ॻाल्हियूं सभु ॿुधाए छॾींदो हुजे। हा कल्ह वारियूं ॻाल्हियूं इहे तव्हां कुझु दिलि खे ॾुख ईंदड़ ॻाल्हियूं ॿुधायूं त इंसानियत ख़तम थी वई आहे। मिसाल पीउ पुट जो नथो करे ख़्यालु, पुट पीउ जो नथो करे, ऐं अहिड़ा ॾुख ईंदड़ वाक़िया पिया अचनि, असां ॿुधूं पिया ऐं उन्हनि ते तव्हां रोशनी विधी ऐं तमामु बहितरीनु लॻो। अॼु बि जेको आहे ख़बरुनि में तव्हांजे मेहरान टीवी ते इहा ख़बर हली की हिकिड़ी वीचारी दीवानो माण्हू हूंदो आहे, उन सां धर्म धन जेको आहे बसि छा ॿुधाइजे। अहिड़ा वाकिया में यार दिलि दुखे थी रामण भाई। अदा बसि पोइ हिननि वाक्यनि जो हल तव्हां असां वटि हूंदो त मुआसिरे खे जेतिरो सुठो कंदा हुजो। अॼु इन ते ॻाल्हि थींदी हुजे त बाबा सुठी साइरी पढ़ो, सुठी गुफ़्तगू में विहंदा हुजो, उन में सो वठो। मोबाइल खे रुगो सॼो ॾींहुं पाण सां रखे करे अव्हां बि रुगो ओढ़ो सोचींदा हुजो त पोइ अव्हां मुआसिरे खे बहितर न करे सघंदा। पोइ अहिड़ा ई वाकिया थींदा हुजनि। बिल्कुलु सही था चओ। सुठी ॻाल्हि पॉज़िटिव सोचण सां इंसान जी सोच में पॉज़िटिव ईंदी ऐं सुठा कमु कंदो, बहितरीनु कमु कंदो त उन सां मुआशिरे में इज़त बि मिलंदी ऐं बहितरीनु वक़्तु गुज़रंदो, पंहिंजो बि ॿिए कंहिंखे तकलीफ़ बि कोन ईंदी। हा न हाणे ॾेखाव जी दुनिया हुजे, मोबाइल में सॼो ॾींहुं अव्हांखे ॾेखाव मिलंदो हुजे त मूं हेतिरी तरक़ी कई हुजे, मूं हीअं कमायो हुजे, हुन कमायो बि न हुजे, ईअं ॻाल्हि करे छॾी हुजे त पोइ असांजा माण्हू परेशान। अबा हुन हीअं कयो त वॾो अमीर थी वियो हुजे, बाबा महिनत सां थींदो हुजे, हुन ॻाल्हि करे छॾी हुजे त मिड़े माण्हू ॿुधंदा हुजनि, असांजा माण्हू ॿुधल ते आ खणी कंदा हुजनि।
साईं ॾिसो न अर्ज़ु आहे थोरो कंहिं बि शइ खे ठाहिण जे लाइ हिकु त टाइम जी ज़रूरत हूंदी आहे, ॿी महिनत जी ज़रूरत हूंदी आहे, उहो इंसान हुजे चाहे जॻह हुजे। हा इंसान हुजे या जानवर हुजे महिनत त थींदी न साईं। वरी ॿियो हींअर जेको आहे सो मौसम हले पई, मुंदाइती मींहनि जी ॻाल्हियूं हलनि पियूं, किथे वसकारा थियनि पिया, किथे ॿुधाइनि पिया। हा भाई किथे नुक़सान लतीफ़ साईं बि ॾाढो बैत चया फरमाया आहिनि, 2 सीटियूं चओ त तव्हांखे ॿुधायूं। साईं बाबा बिस्मिल्लाह। हा शाह साहब चवे थो अॼु पिण उतर पार ॾे ककर कयाई। बाबा अॼु पिण उतर पार ॾे ककर कयाई, मुदाए ते मींहं जी रुत न रोकियाई। हाय हाय मुदाए ते मींहं जी रुत न रोकियाई, पलर पलटियाई। हाय हाय सांगिन घणा सुख थिया। हा साईं मींहुं वसे त सांगिनो सुख थिए न, त बेटाई त चवंदो त मींहं सां त सांगिनो वटि सुख ईंदो हुजे, पाणी ईंदो हुजे, फसल थींदा हुजनि, गुज़र बसर सुठो थींदो हुजे। हा बिल्कुलु इहो बि सही आहे, पर इन खां अलावा वरी कुझु ॿियूं बि सोचियूं आहिनि मींहं वसंदे खां, जीअं तव्हां चवंदा आहियो त भई अहिड़ो कमु कजे जो कमु अचे, मींहं वसंदे कमु अचे। हा उन जे लाइ बि मारवड़नि खे तयारी करणु खपे। अबा मारवाड़नि खे त असां हर ॾींहुं इहो चवंदा हुजूं त बाबा पंहिंजो अजो सुहिणे नमूने अॾींदा हुजो, हींअर दुनिया जूं हालतूं, दुनिया अॻियां वेंदी हुजे, अवां पुठिते रहिजी वेंदा हुजो, अॼु पुठिते रहंदा हुजो त तव्हांजो पूरो नसुल भोॻींदो हुजे। बिल्कुलु बिल्कुलु सो अॻु भरो थींदो हुजे, अॻिते वधी अॻियां थींदो हुजे, अवां उनखे हिमथाए तव्हां हुजो। ॿिया जेके पढ़िया लिखिया सुलझियल हुजनि उहे उनखे अॻियां हिमथाए अॻियां वधाईंदा हुजनि, उनजा भाङे भाईवार थींदा हुजनि, उनजे ॾुखनि सुखनि में कमु ईंदा हुजनि। वॾी महिरबानी बालकड़नि पंहिंजनि खे तइलीम ॾिजे, दुखी सुखी पंहिंजे पाण खे दुख ॾिजे, पंहिंजे बालकड़नि खे तरबियत ऐं तइलीम सुठी ॾिजे, बिल्कुलु वक़्त जे लाइ ख़ुशहाली थींदी। बिल्कुलु मानीअ जो वेलो न खाईंदा हुजो पर ॿार ज़रूरु पढ़ाईंदा हुजो। वॾी महिरबानी हुजे, लख थोरा हुजनि। सो अधे जीअं चयो हुजे त इहा हक़ीक़त हुजे त तालीम उहो ज़ेवर हुजे, पर सुठी तालीम ऐं कापी वारी तालीम न हुजे, सुठी सुठनि उस्तादनि खे शागिर्द सुठा तयारु करणु खपंदा हुजनि, उहे हिन मुआसिरे खे बहितर कंदा हुजनि, अॻियां वधी ईंदा हुजनि, सुठो कारमद कंदा हुजनि मुआसिरे खे। सो इन्हनि उस्तादनि जी बि ज़िमेवारी थींदी हुजे, वालिदैन जी बि ज़िमेदारी, त शागिर्द जी बि ज़िमेदारी थींदी हुजे, तॾहिं वञी मुआसिरो बहितर थींदो हुजे। सरमद सिंधीअ जी अधे फरमाइश कई हुजे, सो सरमद सिंधीअ जी मूं जीअं ॻाल्हि कई, नंढड़ी उहा ॻाल्हि अव्हां सां कलाम सां गॾो गॾु वंडींदो हलां त सरमद सिंधीअ खां आउं बि इन करे मुतासिर थियो हुजां कि हुन पंहिंजी 40-42 साल जे उमिरि में एतिरो त पंहिंजे मौसीक़ीअ में नालो कयो हुजे, एतिरो सुठो उथणु वेहणु, दुनिया में हर माण्हूअ सां कंहिंजो भाङे भाईवार थियणु, कंहिंजो बांह ॿेली थियणु, कंहिं ग़रीब जो मददगार थियणु हुजनि, कंहिंसां मोहबत करणु, शादी मुरादीअ में शामिलु, इहो सरमद जो वड़ हुजे जेको उन ज़िंदगी सुहिणे नमूने गुज़ारी हुजे, उहा यादगार हुनजी ज़िंदगी हुजे। मौसीक़ीअ में त हुन पंहिंजो कमाल कयो ई कयो हुजे। सो हुनजो ख़ूबसूरत गीत हुजे, ख़ूबसूरत यादगिरी बि हुजे, अवां सभु हुनखे दुआ बि कंदा हुजो त हुन पंहिंजो जेतिरो पोरियो कयो हुजे उहो हुनजो साबिया अॼु ताईं जारी ऐं सारी हुजे। इहो गीत ॾिसंदा हुजो, गीत खां पोइ वापसि ईंदा हुजो या खोड़ सारा रंग हुजनि। नाज़रीन एक दफ़ा ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं हे जेको प्रोग्राम जो वक़्तु हुजे हाणे पंहिंजे पुॼाणीअ ॾांहुं पुॼंदो हुजे। अॼु जेके खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं हुजनि, यकीननि अव्हांखे उहे ॻाल्हियूं वणियूं बि हुजनि, अव्हां ॻाल्हियुनि ते अमल बि कंदा हुजो त सुठो कंदा हुजो, सुठा कम सुठा कराइता कम कंदा हुजो, अॻिते वधंदा हुजो। मौसीक़ी मज़ाह, हिक ॿिए सां कचहरियूं, हिक ॿिए सां ॻाल्हि मुहाड़, असां हिते बि सुख जेको हुजे हिक ॿिए सां वंडींदा हुजो, छो त जेको हुजे ॾुख कंहिंसां वंडबो हुजे त माना घटि थींदो हुजे, उहे पंहिंजे दिलि में रखी वरी जेके अजा सजा माण्हू कम करे छॾींदा हुजनि, सो इन्हनि खां बि जेको हुजे पासो थींदा हुजो, ॾुख सुख हिक ॿिए सां वंडींदा हुजो। हलो अस्सलाम वालेकुम दादा साहिब। वालेकुम सलाम मजादा। केरु कहिड़े शहर खां था? आपकी बशीर कोट तो ॻाल्हायां थो, जेको आवाज़ समझीर कोट को। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला।
दुआऊं हुजनि अलाह तव्हांजी जोड़ी खे ख़ुशि करे तव्हां ख़ुशि हो साईं दुआ दुआ मालिक साईं जा करम हुजनि अवां सभिनी जूं दुआऊं हुजनि तव्हां असां ठीकु बिल्कुलु हुजो अॼु असां ख़ुशि आहियूं ॾाढा ख़ुशि आहियूं पर हिकिड़ी गणती आहे ईअं सम्झो असां हिकिड़ा जीअर लाश घुमंदा वता आहियूं कॾहिं अमन कोन्हे सुकून कोन्हे चैन कोन्हे असांखे कुझु नथो थिए ओड़े पाड़े जा जो ॿुधूं था जो इन दुख थिए थो छाजे लाइ इहो दौर अची वियो आहे हक़ सच ख़तमु थी वियो आहे बादशाहनि जी बादशाही बरक़रार आहिनि असां हिते अरमान में घुमंदा वता आहियूं ईअं खाऊं था जीअं मेंह खे बूटो बने ॾे ईअं घुमूं था जीअं जीअर लाश जंहिं मुल्क में सुकून कोन्हे अमन कोन्हे इहो कहिड़ो रहण आहे कहिड़ो जीअण आहे बिल्कुलु सही चवंदा हुजो त अमन वॾी ॻाल्हि हुजे अमन सां रहणु भाईचारे सां रहणु हिक ॿिए जो ॿांह ॿेली थियणु हिक ॿिए जो इज़त एतिराम रखणु इहो ई असांजी सुवारी असां तोखे हिकिड़ो अरमान जी ॻाल्हि ॿुधायूं था तूं त हिकिड़ो भाउ माण्हू आहे तूं टेलीविज़न में मुल्क खे ॿुधाईंदे मिलावट खाई आहे दवाउनि में मिलावट अटे में मिलावट अमन कोन्हे हे कहिड़ी बादशाही आहे हे त जहनम जो जहान असांखे अलाह ताला उछलियो आहे बसि सही चवंदा हुजो नंढड़ी ॻाल्हि मां माण्हू सम्झंदो हुजे त अमन पाण खे ई पैदा करणो हुजे भाईचारो पाण खे ई पैदा करणो हुजे हिक ॿिए खे असांजो साथ ॾियणो हुजे हिक ॿिए सां दुश्मनियूं करे केतिरो वक़्तु असां करे सघंदा हुजूं हिक ॿिए जे रस्ते में कंडा रखे असां केतिरो वक़्तु रखे सघंदा हुजूं इन करे छो न हिक ॿिए जे लाइ वधी करे प्यार मोहबत भाईचारो पैदा करणु खपंदो हुजे सो हाणे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॻो हुजे अॼोकी जेका रिहाण हुजे यकीन अव्हांखे पसंदि आई हुजे ईंदड़ कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आर्तवार सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामो इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजो सॾ में सॾ हुजे मेरान टीवी ऐं रामो इरादा जा सभई रंग अवां सां गॾु हुजे जाॾे पेर हुजे ताले ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली धणियावां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे धणियावां जो निगहबान हुजे सो वेंदे वेंदे फौजिया सुमरो जो गीत हुजे हींअर भला किथे पियो गुज़ारे ना हुजे असांखे दुआनि में यादि ॾिसण महांगो थी सो इहो ॾिसंदा हुजो असांखे इजाज़त ॾींदा हुजो